पीर जो ॻोठ शहर समेत मुख़्तलिफ़ पाड़नि मां गंदगीअ जो आज़ार ख़त्म न थी सघियो आहे, जंहिं करे शहर जे सालार पाड़े में गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि। गंदे पाणी जा तलाउ बीठल हुजण करे शहरी ॾुखियाईनि खे मुंहजनि था। तफ़सील अब्दुल रज़ाक कल्होड़े जी हिन रिपोर्ट में। पीर जो ॻोठ शहर समेत मुख़्तलिफ़ पाड़नि में गंदगीअ जो आज़ार ख़त्म न थी सघियो, जंहिं करे शहर जे सालार पाड़े में गंदगीअ जा ढेर लॻी विया आहिनि ऐं गंदे पाणीअ जे तलाउ बीठल हुजण करे शहरी अज़ाब भरी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। उन सिलसिले में शहरियुनि जो चवणु आहे त पीर जो ॻोठ जे मुख्य बाज़ार समेत शहर जे सभिनी पाड़नि में गंदगी ऐं गंदे पाणीअ जे मुसलसिल बीहण करे शहरी खारो पाणी वापराइण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया जी नाअहली ऐं बेध्यानीअ सबबि शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में क़ाइम गंदे पाणीअ जे नेकाल लाइ लॻायल डिस्पोज़ल जी मशीनरी महीननि का मामूली ख़राबियुनि सबबि पिणु बंदि पियल आहे। अक्सर करे शहरनि जे अच वञ वारनि रस्तनि ते गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि ऐं नालियुनि जो गंदो पाणी बीठल हुजण करे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर बणियल आहिनि। पाणी निकिरंदो ई न, ईअं ई बीठो हूंदो आहे। जे ॾिसो था न खॾ लॻी पई आहे, इहा ईअं ई खॾ ई आहे। ऐं उन खां अलावा नालियूं निकर सॼा हिन में था अचनि, सॼे शहर जो गंदो किनो पाणी सॼो हिते थो अचे। घर में गंदगी, सॼे घर में धप उणारे सियारे माण्हू रही न सघंदो। माण्हू गंदगी लॻी पई आहे, जेको आहे ॿार बचो बीमार रहे थो। असांजो इंतज़ाम में कुझु कोन था कनि, कोन्हे 2 ॾींहं हलाइनि था, वरी 5 ॾींहं जेको आहे बंदि लॻो पियो आहे। किनो उहो ई साॻियो ई वधी थो वञे, कुझु कोन थो थिए। चई थकिजी पियाऊं। को कीअं शहर जे हिसाब सां माण्हू थोरी सफ़ाई लाज़मी आहे न, पघार था वठनि, ईअं कोन वेठा आहिनि। स्कूल आहे, प्राइवेट स्कूल आहिनि, साम्हूं ईदगाह आहे, सभु कुझु हिते साम्हूं ई आहिनि, सभु कुझु हर शइ आहे, पर मसइलो ई न आहे। होॾो परियों ईदगाह जे भरिसां ई गंदगी आहे, हिते अलॻि आहे, होॾे परते अलॻि आहे। जुदाई जॻहनि जी पाणी बीठो आहे, नालियुनि जो पाणी एॾे निकारो थिए थो, मशीनियूं हलनि कोन थी त निकारो काॾों थी। डिस्पोज़ल जेको आहे त हिन में बि कनेक्ट करे छॾियो अथव। हिन जो पाणी जेको अचे थो शहर जो, हिन में स्टॉक थींदो थो वञे। हिते मछरावा मलेरिया आहे, हाणे त जर बि ख़राबु थी हलिया आहिनि, जेके कुझु ॾींहंनि खां पोइ त अञा बि बीमारी वधी वेंदियूं। न मोहल्ले वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु आहे त हीअ जेका गंदो पाणी आहे ऐं गंदगी आहे, जेका सॼे शहर जो गंद हिते उछलायो थो वञे ऐं पाणी जेको बीठल आहे हिते डिस्पोज़ल जेको आहे उहो बि कमु न पियो करे, जंहिंजे करे काफ़ी गंदगीअ सबबि शहरी सख़्तु परेशान थी विया आहिनि ऐं बीमारियूं पिणु फैलिजी रहियूं आहिनि, जंहिं करे शहरियुनि जो जेको जीअण आहे उहो जंजाल थी वियो आहे। शहरियुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते इन गंदगीअ खे ख़तमु करे ऐं जेको हीउ गंदो पाणी आहे उहो निकाल करायो वञे। कैमरामैन शकील कौड़ सां गॾु अब्दुल रज़ाक कल्होड़ो, आवाज़ न्यूज़, पीर जो ॻोठ।